बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह तबारक व ताला जे नाले सां जेको वॾो रहमान रहीम ऐं हर शइ ते कुदरत रखंदड़ हू रब क़ादिर आहे। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे ॾेई न पचारे मिढ़निया महिरबान घणो। तमामु नाज़रीन खे भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी ट्रांसमिशन नाज़रीन हिन वक़्तु अव्हां ताईं पहुचाई वञे पई ऐं माह रमज़ान जी हिन ट्रांसमिशन खे आउं पहुचायां पई। पंहिंजी मेज़बान ताहिरा जो हुयो ऐं हमेशह दुआउनि सां स्टार्ट वठंदी आहियां। उमेदु कयां थी त सभु ठीकु हूंदो। जेकॾहिं ठीकु न बि आहियो त खोड़ सारी दुआऊं तव्हांजे लाइ। रब साईं तव्हांखे सिहत अता फ़रमाए ऐं सिहत जेका हमेशह हर शइ खां असांखे जेको आहे न अवल लॻंदी आहे। सिहत ठीकु आहे त सभु कुझु ठीकु लॻंदो आहे। राति ॾाढी भलारी गुज़री आहे ऐं लैलतुल क़द्र जी राति 27 जो जॾहिं जॾहिं तज़किरो थींदो आहे, जॾहिं जॾहिं ज़िक्र थींदो आहे त असीं मञंदा आहियूं त इहा राति यकीनन नसीबनि वारी राति हूंदी आहे ऐं आख़िरी अशरे जूं सभई ताक़ रातूं शुरू थियनि थियूं। 21 खां 21 जी राति जो ज़िक्र कयूं, 23 जो ज़िक्र कयूं, 25 जो ज़िक्र कयूं, 27 जो ज़िक्र कयूं या ईंदड़ जेके असां वटि हिकु राति मौजूदु आहे उहा 29 जी थींदी त उनजो बि जॾहिं ज़िक्र कयूं था त ताक़ रातुनि में शामिलु थियनि थियूं ऐं ख़बर नाहे अलाह साईं असांजी कहिड़ी अमल खे रब साईं क़बूल फ़रमाए। उहा कहिड़ी इबादत हुजे, उहो कहिड़ो अंदाज़ हुजे, उहा कंहिं अंदाज़ में असां दुआ घुरंदा हुजूं ऐं रब जी बारगाह में उहा क़बूल थी वञे। अलाह साईं अव्हां ऐं असां सभिनीनि जूं नेक ख़्वाहिशूं ऐं नेक तमन्नाऊं पूरियूं फ़रमाए। रब साईं खां हर को ज़ाहिरी ॻाल्हि आहे इंसान खे जेको कुझु घुरिजे थो न अलाह जी ज़ात खां इंसानु घुरंदो आहे ऐं अलाह जी ज़ात खां सवाइ ॿी का ज़ात कोन हूंदी आहे जंहिंखां इंसानु घुरी सघे। ऐं जॾहिं 27 जी राति जो ज़िक्र कयां थी त यकीनन आऊं हिननि आयतुनि खे पढ़ंदसि। इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतुल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र ख़ैरुम मिन अल्फ़ि शहर तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूह फ़ीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्रिन सलाम हिय हत्ता मतलइल फ़ज्र। बेशक असां क़ुरान खे शब क़द्र में नाज़िल कयो ऐं अव्हांखे छा ख़बर त शब क़द्र छा आहे ऐं बेशक इंसान खे छा ख़बर त शब क़द्र छा आहे। शब क़द्र उहा राति आहे जंहिं राति जूं इबादतूं चयो वञे थो त केतिरनि ई महीननि जी इबादतुनि खां अफ़ज़ल इबादतूं आहिनि। सो जेतिरी बि इबादत असां अव्हांखे नसीब थी आहे रब साईं उहे सभु इबादतूं क़बूल फ़रमाए पंहिंजे बारगाह इलाहीअ में सभु दुआऊं क़बूल फ़रमाए। नाज़रीन आऊं अॻियां वधां थी अज़मत रमज़ान हिन ट्रांसमिशन सां जेको साथ मौजूदु आहे उहो टपाल मेज़बान जो साथ मौजूदु आहे ऐं टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर ते आहे। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजणु सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। सो हिन ई साथ सां सहकार सां अॻियां वधूं था। आयल जेके असांजा महिमान मौजूदु आहिनि उन्हनि जो अव्हां सां मां तारुफ़ कराईंदी हलंदमि। पहिरियों नंबर सीट ते असां सां जनाब मौजूदु आहे कामरान हयात पाण नातख़्वा आहे। तव्हांखे भलीकार चऊं था अज़मत रमज़ान में। उनखां अलावा माशाअल्लाह सां तमामु सुठा नातख़्वा तमामु सुठा शाइर नाले मिठो मैसर साहब मौजूदु आहिनि। तव्हांखे भलीकार चऊं था अज़मत रमज़ान में। जनाब उनखां अलावा असां वटि हिन वक़्तु 3 नंबर सीट ते मौजूदु आहे नातख़्वा रज़ा आफ़रीदी खे बि भलीकार चऊं था अज़मत रमज़ान में। सो बिल्कुलु बि घणी देरि नथी कयां नाले मिठो मैसर साहब तव्हां खां शुरूआति करणु चाहींदमि। जी बिस्मिल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। कुलई कठे थी पढ़ो कुलई कठे थी पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। उहे ज़लील न थी दान थिया ज़माने में उहे ज़लील न थी
दान थिया ज़माने में जनी बि आहे पढ़ियो जनी बि आहे पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मगर कुटींदा मथो मुंह कबर क़यामत में मगर कुटींदा मथो मुंह कबर क़यामत में जनीन आहे पढ़ियो जनीन आहे पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह हक ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह हडन तमास वयो रूह में रहियो बाकी हडन तमास वयो ऐं रूह में रहियो बाकी हमेशा जे लाइ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह हक ला इलाहा इल्लल्लाह हक ला इलाहा इल्लल्लाह बुझे कफल जे मथा नेणन जा ठार नाले मिठा बुझे कफल जे मथा नेणन जा ठार नाले मिठा लिखी वरी बि लिखो लिखी वरी बि लिखो ला इलाहा इल्लल्लाह हक ला इलाहा इल्लल्लाह जाय जमखान बणियो गैर जो गुलाम नबी जाय जमखान बणियो गैर जो गुलाम नबी जो ख़ुशीअ सां मूं खयो जो ख़ुशीअ सां मूं खयो ला इलाहा इल्लल्लाह हक ला इलाहा इल्लल्लाह हक ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सुभान अल्लाह माशाअल्लाह केॾो न ख़ूबसूरत ज़िक्र आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं नंढा ॿार बि जॾहिं पढ़ंदा आहिनि न ऐं उहो सिखी रहिया हूंदा आहिनि कलमो ऐं जॾहिं थोरो ज़ुबान उहो तोतलो ॻाल्हाईंदा आहिनि थोरो बातो ॻाल्हाईंदा आहिनि त असांखे केॾा उहे ॿार ख़ूबसूरत लॻंदा आहिनि उन्हनि जो इहो ज़िक्र असांखे केॾो ख़ूबसूरत लॻंदो आहे। ऐं इंसानु जॾहिं दिलि सां ज़िक्र करे थो ऐं थोरो सोचे त अल्लाह साईं खे इहो ज़िक्र केॾो न ख़ूबसूरत लॻंदो हूंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। अल्लाह साईं असां सभिनीनि खे कलमे ते रहणु नसीब फ़रमाए ऐं ईमान जी जेका चवंदा आहिनि न ईमान मुकमल इंसान जो हुजे त
त इंसानु हमेशह जेको आहे न ज़िक्र कंदो रहे, कलमो पढ़ंदो रहे। नाज़रीन, अॻियां वधूं था ऐं कामरान हयात मौजूदु आहिनि, उन्हनि खां नातिया कलाम ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह। हस्ती का कुछ वजूद न था, आपके बगैर। हस्ती का कुछ वजूद न था, आपके बगैर। खुशबू से बेरंग हवा, आपके बगैर। मैं आपके बगैर कुछ काम का नहीं, कोई नहीं हुजूर मेरा, आपके बगैर। हुजूर मेरी तो सारी बहार आप से है, हुजूर मेरी तो सारी बहार आप से है। मैं बेकरार था, मेरा करार आप से है, हुजूर मेरी तो सारी सियाह गैसुओं वाले सियाह कार हूँ मैं, करम करम मेरे आका गुनाहगार हूँ मैं, हुजूर मेरी तो सारी बहार आप से है, हुजूर मेरी तो सारी। और मेरी तो हस्ती ही क्या है मेरे गरीब नवाज। मेरी तो हस्ती ही क्या है मेरे गरीब नवाज। गिराने वालों ने कोशिश तो बड़ी की, लेके बचाने वाला बड़ा कारसाज है मेरा। मेरी तो हस्ती ही क्या है मेरे गरीब नवाज। जो मिल रहा है मुझे सारा प्यार आप से है, जो मिल रहा है मुझे सारा प्यार आप से है। और अली ने आँख जो खोली हुजूर को देखा, अली
अली अली अली ने आंख जो खोली हुजूर को देखा, अली ने आंख जो खोली हुजूर को देखा, अली ने आंख जो खोली हुजूर को देखा, अली की आँख में सारा खुमार आप से है, अली की आँख में सारा खुमार आप से है। मैं बेकरार हूँ, मेरा करार आप से है, हुजूर मेरी तो सारी बहार आप से है। और आज की रात की निस्बत शेर पेश कर रहा हूँ। हाँ, नबी का नाम जो आए तो चूम लेता हूँ, नबी का नाम, नबी का नाम जो आए तो चूम लेता हूँ, नबी का नाम जो तो चूम लेता हूँ। मैं क्या बताऊँ मुझे कितना प्यार आप से है, मैं क्या बताऊँ मुझे कितना प्यार आप से है, क्योंकि वो हुस्न का राजा के शराफत की जबी है, वो फर्श पे रहता है मगर नशी है, हर एक को मैसर कहा उस दर की गदाई, जिस दर का तो दरबान भी जिब्रील अमी है, हुजूर मेरी तो सारी बहार आप से है। सुबहान अल्लाह माशाल्लाह। कामरान भाई बहुत ख़ूबसूरत आवाज़ माशाल्लाह, इलाही सुरूर छाइजी वियो आहे महफ़िल में। नाज़रीन वक़्तु थी वियो आहे साईं जो, सो असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई ईंदड़ चांहि आहे। काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में। ऐं माह रमज़ान जी ट्रांसमिशन अज़मत रमज़ान हिन वक़्तु अव्हां ताईं पहुचे पई। हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे मुफ़्ती साहब मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहब, हिन वक़्तु तशरीफ़ फरमा आहिनि। तव्हांखे भलीकार चऊं था अज़मत रमज़ान में। अस्सलामु अलैकुम मुफ़्ती साहब। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। माशाल्लाह मुफ़्ती साहब तव्हांखे ॾिसी सुठो लॻो ऐं तव्हां हूंदा आहियो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे घणी शयूं तव्हां सां डिस्कस थींदियूं आहिनि ऐं जेको बि डिस्कशन हूंदो आहे ॾाढो यूज़फुल असांजे व्यूअर्स ताईं पहुचंदो आहे। नाज़रीन हिन ट्रांसमिशन में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में मज़ो मिले थो। अॻियां वधूं था ऐं मुफ़्ती साहब माशाल्लाह सां ॾाढी भलारी राति गुज़री आहे ऐं उन खां अलावा ही यकीनन जेके
रोज़े जूं कुझु घड़ियूं असां वटि कुझु टाइम मौजूदु आहे, उहो यकीनन ॾाढो ख़ूबसूरत आहे। मां चाहींदसि त इन हवाले सां पहिरियां अव्हां बयानु फ़रमायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रमज़ानुल मुबारक जी हर सात हर घड़ी हिकु अज़ीम नेमत आहे ख़ालिक़ काइनात जे तरफ़ां। ऐं ही जेके आख़िरी अशरे जूं वरी सातूं आहिनि घड़ियूं, इन्हनि में 24 कलाकनि में रोज़ाना ॾींहं राति में जेके 24 कलाक था थियनि, यानी हर तारीख़ में हर ॾिहाड़े में का बि अहिड़ी घड़ी कान हूंदी आहे जंहिंमें कंहिं खे जहन्नम खां आज़ादी न मिलंदी हुजे। यानी हर घड़ी में हे जेको पाण गुफ़्तगू पिया था कयूं, ऐं इन हर सेकंड जे अंदरि बि जेके आहिनि कई जिन जे लाइ जहन्नम वाजिब थी चुकी हुई, हिन रमज़ान जे सदक़े में अल्लाह ताला उन्हनि खे जहन्नम खां छुटकारो ॾेई ऐं फ़रिश्तनि खे हुकुम मिलंदो थो वञे उहे उन जे जहन्नमनि जे लिस्ट मां नालो कढी उन जो जन्नतनि जे लिस्ट में नालो शामिल था कंदा वञनि। त इंशा अल्लाह उमेद आहे अल्लाह जी रहमत तमामु वसी आहे, ख़ुदा जे रहमत जी का बहा आहे ई कोन। ऐं इन्हनि घड़ियुनि में अल्लाह ताला असांखे ऐं नाज़रीन खे सभिनि खे मौक़े इन बहितरीन मौक़े मां फ़ाइदे खणण जी बि तौफ़ीक़ अता फ़रमाए। त इन्हनि चंद घड़ियुनि में चङायूं कयूं, भलायूं कयूं, नेकियूं कयूं, जेतिरी ताक़त आहे, छो त इंसानु पंहिंजे इस्तिताअत ऐं ताक़त मुताबिक़, जेकॾहिं ख़ुदा कंहिंखे दौलत ॾिनी आहे, अरबपती आहे, पर जेकॾहिं उहो वञी लख रुपियो बि ख़ैरात करे त उनखे बि ज़रूरु सवाबु मिलंदो। पर जेकॾहिं को ग़रीब आहे, को मिसकीन आहे, उन जा पाण मुतवसित आहे, त जेकॾहिं उहो 50 रुपियो बि सदको ख़ैरात कंदो त अल्लाह ताला फ़रमाईंदो त मां त हुनखे वुसअत ई एतिरी ॾिनी जो लख रुपियो ख़र्च करे। बाना जेतिरो उन लख रुपए वारे खे ख़र्च करण वारे खे सवाबु ॾिनो तुम रब फ़रमाईंदा फ़रिश्तो हिन 50 रुपए वारे खे बि मां एतिरो ई सवाबु थो अता फ़रमायां, छो त मुंहिंजी रहमत वसी आहे, मां पंहिंजे रहमत जे मुताबिक़ अता कंदो आहियां। ख़ुदा ॾियण वारो हुजे, बंदो वठण वारो हुजे, न ख़ुदा जे ख़ज़ाननि में कमी थींदी ऐं बंदो मुंहिं मोहताज आहे। बंदो वठंदो वञे अल्लाह ताला अता फ़रमाईंदो, अल्लाह ताला कंदो त हुज़ूर जे सदके हिन भलारनि सात ने घड़ियुनि में अल्लाह ताला असां सभिनि जी बख़्शिश फ़रमाईंदो। आमीन आमीन। मुफ़्ती साहब थोरो फ़ित्रे जे हवाले सां बि ज़िक्र कंदासीं। ऐं माशाअल्लाह 27 जी एॾी ख़ूबसूरत राति गुज़री आहे, 2-3 रोज़ा, ऐं उन खां पोइ माशाअल्लाह सां ईद रमज़ान जो उन्हनि रोज़नि जे तोहफ़े तौरु ईद मिलंदी आहे, त उन खां पहिरियां फ़ित्रो अदा करिणो हूंदो आहे। जी मुफ़्ती साहब इन हवाले सां जी, फ़ित्रो हर नंढे वॾे जो फ़ित्रो अदा करिणो हूंदो आहे। ताज़े ॼावल ॿार जो बि फ़ित्रो अदा करिणो हूंदो आहे, त उन जो बि फ़ित्रो हाणे जेको वॾो आहे सरबराह आहे घर जो, उनखे पंहिंजे नाबालिग औलाद जो फ़ित्रो अदा करिणो हूंदो आहे, जंहिंमें इस्तिताअत आहे, जेको साहिब निसाब आहे, जंहिंजे मथां फ़ित्रो वाजिबु आहे। हाणे उहो फ़ित्रो जेतिरो थी सघे, हाणे 2 रोज़ा या 3 रोज़ा बाक़ी बचा आहिनि, इन्हनि 2-3 रोज़नि में पहिरीं तव्हां फ़ित्रो अदा कयो। ऐं फ़ित्रो जेको आहे तक़रीबन यानी कमो बेश 300 रुपया फ़ी माण्हू जो फ़ित्रो मुक़ररु आहे। ऐं इहो 300 रुपया त असां अटे जे जेको आहे रेट लॻाए था चऊं, पर जीअं जेकॾहिं को खजूर जे हिसाब सां ॾिए, जेकॾहिं उन में अल्लाह ताला उनखे ताक़त ॾिनी आहे, त उन खजूर जे हिसाब सां फ़ित्रो जेको आहे 4 किलो खजूर जा पैसा अदा करे, वरी उन खजूर मां सभ खां आला क्वालिटी जी खजूर अजवा आहे, उन अजवा जे क़ीमत सां जेकॾहिं फ़ित्रो अदा थो करे त इहो ग़रीबनि जे लाइ अञा बहितर रहंदो। यानी जहिड़ी शइ पाण वापराए त केतिरो बि खणी पैसे वारो हुजे, पर जेकॾहिं उन अटे जे क़ीमत वारे हिसाब सां फ़ित्रो अदा कयो त उनजो फ़ित्रो अदा थी वेंदो। पर जेकॾहिं अल्लाह ताला हुनखे नेमतूं ॾिनियूं आहिनि, हू अजवा बि इस्तेमालु करे थो, किशमिश बि इस्तेमालु करे थो, इहे शयूं इस्तेमालु पाण बि करे थो, त हाणे इन्हनि शयुनि जे ज़रिए इन्हनि जा जेके रेट आहिनि, हाई रेट आहिनि, उन हिसाब सां जेकॾहिं फ़ित्रो अदा कंदो त उनजी क़ीमत बि वधी वेंदी ऐं ग़रीब जो बि भलो थी वेंदो। ऐं ग़रीब ख़ुशि, त जॾहिं बंदो ख़ुदा जी मख़लूक ख़ुशि, त
अल्लाह ताला जेको आहे पाण उन बंदे खां ख़ुशि थींदो आहे, राज़ी थी वेंदो आहे। माशाल्लाह माशाल्लाह। हर साल जेको आहे सो इहा प्रैक्टिस रहंदी आहे, या हर घर में इहा प्रैक्टिस रहंदी आहे, फितरो अदा कयो वेंदो आहे। पर ईद खां पहिरियां पहिरियां अदा थिए थो, त मूं चाहियो पिए त अॼु जे हिन ट्रांसमिशन में थोरो असां फितरे जे हवाले सां बि नाज़रीन डिस्कस कंदा हलूं। ऐं यकीनन फितरे जो जॾहिं हुकुम आहे त हर कंहिं वटि जेको आहे न, जेतिरी बि इस्तिताअत आहे, त उन हिसाब सां हर माण्हू जेको आहे सो पहिरियां ई पंहिंजो सेटअप ऐं जीअं उनजो आहे सिस्टम, त हर शइ जेको आहे न पंहिंजे पंहिंजे हिसाब सां। पर जॾहिं ज़कात जी ॻाल्हि थिए थी या फितरे जी ॻाल्हि थिए थी, त पोइ हर को अदा करे थो। अच्छा मुफ़्ती साहब, मूं त चयो हर को अदा करे थो, पर तव्हां छा सम्झो था त ज़कात वाक़ई में हर को अदा करे थो? काफ़ी जेके आहिनि शहर में अदा करण वारनि जो रेशो काफ़ी बहितर आहे। सही सही। ऐं जंहिंजो ताल्लुक़ु ॿाराड़ियुनि सां ऐं इन्हनि इलाइक़नि सां आहे, या नंढड़ा जेके असांजा कस्बा शहर आहिनि, जी जी, उन्हनि सां जंहिंजो ताल्लुक़ु आहे, उते माण्हू ज़कात सही माना में अदा कोन था कनि, उनजो हक़ अदा ई कोन था कनि। नई वरी उहो मसाइल ॾे तवजो कनि था त शरीयत मुताबिक़ असांजे मथां केतिरी ज़कात वाजिबु थींदी, असां वटि केतिरो अमाउंट आहे। सही सही। ऐं माशाअल्लाह तव्हां ॾिसंदव त बिलख़ुसूस असांजे सिंध में जेके वॾेरा आहिनि, जागीरदार आहिनि, उन्हनि जूं जेके प्रॉपर्टियूं आहिनि, उन सां गॾोगॾु उन्हनि वटि जेको बैंक बैलेंस हूंदो आहे, उनजो अंदाज़ो तव्हां ई असां सभु लॻाए था सघूं। पर हुननि कॾहिं बि जेका आहे इहा शायदि ज़हमत न कई हुजे, घटि कंदा हुजनि, जो उहे पुछंदा हुजनि त असां वटि हेतिरो अमाउंट आहे या हेतिरो असां वटि सोन जमा थियल आहे, हाणे उन सोन जी ज़कात केतिरी थींदी, कहिड़ी तरह अदा करणी आहे। शरीयत अहिड़ो निज़ाम ठाहियो जो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदा हुआ त जॾहिं ज़कात ऐं फितरो जमा थींदो त पाण फरमाईंदा त सभ खां पहिरीं इहो मदीने जे ग़रीबनि में तक़सीम थींदो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे मदीने जे ग़रीबनि में तक़सीम फरमाईंदा हुआ। ऐं शरीयत बि ईअं ई हुकुम ॾिनो आहे त सभ खां पहिरीं तव्हां पंहिंजा अज़ीज़ अक़ारिब मिट माइट जेकॾहिं उहे न आहिनि त पोइ तव्हांजा अहले मुहल्ला पाड़े वारा वेझे शहर वारा तव्हांजा जेके ग़रीब आहिनि उन्हनि खे जेका आहे अदा कयो। जेकॾहिं उते न हूंदा आहिनि त पोइ शरीयत जो हुकुम आहे त हिकिड़े शहर खां ॿिए शहर ॾे तव्हां मुंतक़िल करे सघो था ज़कात ऐं फितरे जो पैसो। जेकॾहिं असां उन शरीयत जे मुताबिक़ इहे शयूं अदा कयूं त मुंहिंजे ख़्याल में त तक़रीबन हर इलाइक़े में हर ज़रूरतमंद जी ज़रूरत पूरी थी वञे। जेके उन इलाइक़े जा जागीरदार आहिनि, पैसे वारा आहिनि, त उन्हनि खे जेकॾहिं हाणे मिसाल तौर कुझु अहिड़ा मां हिते शहर में त मालदार माण्हू अचनि था, मसाइल पुछनि था त साईं असां वटि हेतिरी प्रॉपर्टी आहे, हेतिरा प्लाट आहिनि। हाणे प्लाटनि जो वरी जेको आहे उन में ज़कात जो जेको सिलसिलो आहे उहो अलॻि हूंदो आहे। त आया उहो तव्हां पंहिंजे रहाइश जे लाइ ख़रीद कयो आहे या तव्हां इहो सेल जे लाइ ख़रीद कयो आहे। जेकॾहिं रहाइश जे लाइ आहे त उन ते त शरीयत ज़कात मुक़ररु कोन कई आहे। पर जेकॾहिं तव्हां सेल जे लाइ कयो आहे, तव्हां वटि 2-3 प्लाट पिया आहिनि, तव्हांजो इहो कारोबार आहे, इहो प्लाटनि जो लेन देन करणु, त उन सूरत में जेतिरे में उहे प्लाट ख़रीद थियल आहिनि उन क़ीमत ते ज़कात वाजिबु आहे, ओतिरी उन जी टोटल ज़कात अदा कई वेंदी। पर इहा शइ जिथे नथी नज़र अचे त उन्हनि जे लाइ बि नाज़रीन जे लाइ इहा गुज़ारिश आहे त अव्हां इहा शइ मालूमात वठो ऐं सुहिणे अंदाज़ में मालूमात वठी उन शइ जो हक़ अदा कयो त इनशा अल्लाह ताला उन शइ में कमी न ईंदी, बल्कि उहा शइ इनशा अल्लाह ताला बरकत वारी बणिजी वेंदी ऐं उहा तव्हांजी शइ महफ़ूज़ रहंदी इंशा अल्लाह। इंशा अल्लाह। नाज़रीन अॻियां वधूं था ऐं नातिया कलाम ॿुधंदासीं। रज़ा अफरीदी मौजूद आहे। नातिया कलाम सुनेंगे आपसे, बिस्मिल्लाह कीजिए। हुजूर आपके दर का मैं अदना गदा यही जानता हूँ, मैं सबसे बुरा हूँ, मैं ये मानता हूँ। हुजूर आपका यही जानता हूँ, बड़ा
ناز ہے مجھ کو میرے مصطفیٰ پر عطا جو کیا ہے حرم آپ کا ہے بڑا ناز ہے مجھ کو میرے مصطفیٰ پر عطا جو کیا ہے حرم آپ کا ہے یہ قرآن رب نے جو نازل کیا ہے حضور آپ کا ہی قصیدہ لکھا ہے حضور آپ کا ہی قصیدہ لکھا ہے خدا کہہ رہا ہے حبیب خدا سے یہ لوح تمہاری قلم آپ کا ہے خدا کہہ رہا ہے حبیب خدا سے یہ لوح تمہاری قلم آپ کا ہے حضور آپ کے ٹکڑوں پر جی رہا ہوں میں کچھ بھی نہیں ہوں کرم آپ کا ہے یہی کب سے احمد میری جستجو ہے یہی تو صدا سے میری آرزو ہے یہی تو صدا سے میری آرزو ہے میری روح نکلے اسی راستے پر جہاں پر بھی نقش قدم آپ کا ہے میری روح نکلے اسی راستے پر جہاں پر بھی نقش قدم آپ کا ہے حضور آپ کے ٹکڑوں پر جی رہا ہوں میں کچھ بھی نہیں ہوں کرم آپ کا ہے माशाअल्लाह जी अॻियां वधूं था मुफ्ती साहब थोरो चाहींदसि त अॼु जी महफ़िल में अवां ज़िक्र कयो यतीम जी किफ़ायत जे हवाले सां जी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जेको यतीम जी परवरिश थो करे उनखे पाले थो जी तो हिकु अज़ीम हिकिड़ो अल्लाह जे तरफ़ां इनाम जो हक़दार ऐं मुस्तहिक़ थो बणिजी वञे सुभान अल्लाह ऐं सरकारे दो आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वालि वसल्लम जो यतीमनि सां प्यार हूंदो हो मुहब्बत हूंदी हुई बेपनाह मुहब्बत हूंदी सुभान अल्लाह सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वालि वसल्लम जी ऐं यतीम जी जेको माल जी हिफ़ाज़त करण वारो हूंदो आहे यानी कोई यतीम आहे पर उन जो माल बि आहे ऐं उन जी वारिसनि मां न आहे त वरी जंहिंजी ज़िमेदारी थींदी आहे ऐं उहो पंहिंजी ज़िमेदारी निभाए उन जे माल जी हिफ़ाज़त थो सही माना में करे त उन हिफ़ाज़त ते बि अल्लाह ताला उनखे सवाब अता फ़रमाईंदो आहे सुभान अल्लाह ऐं सरकारे दो आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वालि वसल्लम पंहिंजे हयात तय्यबा में ॾिसो यतीमनि सां केॾो सुहिणे अंदाज़ में पेश आया बेशक जेको मशहूर हिकु वाक़ियो आहे जेको कुतुब आमा में आहे त ईद जे ॾियारे बि हुज़ूर अलैहि सलातु वसलाम जो यतीम खे रोईंदे ॾिठो
त सरवर दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे पंहिंजे सीने सां लॻायो ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन जे लाइ इंतज़ाम करे हुनखे साफ़ सुथरा कपिड़ा पाराए उनखे पाण सां गॾु ईदगाह वठी विया ऐं पूरे मदीने जा ॿार उन ते नाज़ पिया कनि। पहिरीं त केरु उन ॾे निहारण जे लाइ तयारु कोन हो, पर वरी जॾहिं उनजो मुक़द्दर जाॻियो ऐं मुहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम जहिड़े ज़ात जे परवरिश में आया त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात जे परवरिश में अचण जे करे हुनजो शान ऐं शौक़त सभिनि ॿारनि खां अलॻि थी वियो, बल्कि मुमताज़ बणिजी वियो, आला बणिजी वियो। उहे साॻिया ॿार सभई हिन ॾे ॾिसी हिन ते नाज़ पिया कनि त आहे त यतीम, पर तूं त यतीमनि जे वाली जे परवरिश में अची वएं, जेके वाली ऐं वारिस आहिनि। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम बार बार फरमाईंदा यतीमनि सां सुहिणो सलूक कयो। क़ुरान करीम में बि हुकुम आहे त यतीमनि सां तव्हां सुहिणो सलूक रखो। सुहिणो सलूक रखंदव त अल्लाह ताला उनजो तव्हांखे बदिलो अता फरमाईंदो ऐं अल्लाह ताला जे बदिले में जेको अल्लाह साईं इंसान खे बदिलो ॾींदो आहे, अहिड़ो बदिलो दुनिया जो को बि इंसान नथो ॾेई सघे। ऐं उन बदिले में उमेद आहे त अल्लाह ताला असांखे जन्नत अता फरमाए ऐं जन्नत खां वधीक मुस्लमान जे लाइ का इन खां वधीक वॾी नेमत आहे ई कान। त लिहाज़ा यतीमनि सां सुहिणो सलूक हुजे, बल्कि जंहिंखे इस्तिताअत ऐं ताक़त आहे त उहो यतीमनि सां सुहिणो सलूक रखे ऐं यतीमनि जी परवरिश करे। मां जेको आहे हीउ जेको अर्ज़ु कयां थो नाज़रीन खे, इहो इन जे लाइ त उन्हनि खे बि इन तरफ़ रग़बत ॾियारण जे लाइ त जेकॾहिं को यतीम ॿारड़ो, बिलख़ुसूस का यतीम न्याणी, छो त न्याणी जी वरी परवरिश पुट खां वधीक जेका आहे अल्लाह ताला जे जेको आहे रहमत जो सबबु बणबी आहे। जेकॾहिं का यतीम न्याणी, अगरि अल्लाह जा लख एहसान, ख़ुदा मूंखे पंहिंजी औलाद अता कई आहे, पुट ॾिना, न्याणी ॾिनी आहे, पर जेकॾहिं का यतीम न्याणी कंहिंजे नज़र में हुजे ऐं उन जेको परवरिश करण वारो न हुजे त मां हिन चैनल जे थ्रू इहो पैगाम थो ॾियां त उहा जेकॾहिं न्याणी मुंहिंजे हवाले कई वञे त इंशा अल्लाह ताला जीअं मां पंहिंजी न्याणी जी परवरिश कंदुसि उन खां बि बहितर अंदाज़ में उनजी मां परवरिश करण जे लाइ तयारु आहियां। ऐं जेकॾहिं हर इस्तिताअत रखण वारो इहो ज़हन ठाहे त इंशा अल्लाह ताला असां वटि असांजे मुआशिरे में जेतिरा बि यतीम आहिनि उन्हनि जी हिकिड़े सुहिणे अंदाज़ में परवरिश बि थी वेंदी ऐं दुनिया जे लाइ हिकिड़ो मिसाल बि क़ाइमु थी वेंदो। तमामु सुठो, तमामु ख़ूबसूरत मुफ़्ती साहिबु सुहिणे अंदाज़ में तव्हां बयानु फरमायो ऐं इलाही वॾी ॻाल्हि आहे तव्हां चैनल ते वेही करे, छो त ऑन रिकॉर्ड ई सभु शयूं हूंदियूं आहिनि। मुफ़्ती साहिबु एॾी वॾी ॻाल्हि कई आहे त इहो जेको आहे न आला ज़र्फ़ वारो इंसान इहा ॻाल्हि करे सघे थो। नाज़रीन, असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। नाज़रीन, तव्हां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी अज़मत रमज़ान में। ऐं अज़मत रमज़ान सां साथ टपाल मेज़बान जो मौजूदु आहे। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबु सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। अॻियां वधूं था। हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे नूर ज़ारा। नूर खे भलीकार चऊं था, वेलकम चऊं था अज़मत रमज़ान में। मुफ़्ती साहिबु, तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदसि। ऐं असां ॾिसंदा आहियूं आम प्रैक्टिसिस हूंदियूं आहिनि माण्हुनि जूं, कंहिंखे अलाह साईं को रुतबो ॾिए थो, रब साईं कंहिंखे कहिड़ी इज़त ॾिए थो, कंहिं मक़ाम ते पहुचाए थो। उहो हिकिड़ो त इंसान जी महिनत हूंदी आहे ऐं सभ खां वधीक पंहिंजे पेरेंट्स जूं, वालदेन जूं दुआऊं ऐं अलाह साईं जेको तव्हांखे अता करे थो, त इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। माण्हुनि जो हुनजे पुठियां साड़ बि हूंदो आहे, हसद बि हूंदो आहे। मां चाहींदसि हसद जे हवाले सां तव्हां अॼु ज़िक्र फरमायो। ॾिसो त अव्हां जे सवाल जे मुताबिक़ त ज़िंदगी जा जेके असांजा शोबा आहिनि उहे काफ़ी आहिनि। पोइ हर माण्हू जी कोशिशि हूंदी आहे त कंहिं न कंहिं शोबे में उनजी शोहरत थिए, उनखे कामयाबी मिले, या जंहिं शोबे सां रिलेटेड हूंदो आहे उनजी कोशिशि हूंदी आहे। इन हसद जे हवाले सां गुफ़्तगू करण खां पहिरीं बतौर तमहीद मां इहो नाज़रीन जे ज़हन नशीन कराइण थो चाहियां त हसद कंदे मूं काफ़ी जेके ज़ाहिरी तौर जंहिंजो लिबास, हुलियो, उथण वेहण अवामुन्नास जे आॾो हिकिड़ो बहितरीन, माना अवाम उनखे हिकिड़ो अज़ीम शख़्स पंहिंजे दिलनि में
तस्लीम कंदी हुजे या उन सां बेपनाह मोहब्बत कंदा हुजनि, जी अहिड़ा माण्हू अहिड़नि माण्हुनि खे बि मूं हसद कंदे ॾिठो। यानी पंहिंजे शोबे में जेकॾहिं हुननि का शोहरत हासिल कई आहे, को मक़ाम हासिल कयो आहे, त उन साॻे शोबे में जेकॾहिं को ॿियो उभरंदे ॾिठो अथनि त कंहिं न कंहिं तरह सां उन ते अटैक कयो अथनि। इहो सम्झी त शायदि ही जेकॾहिं उभरियो त मुंहिंजे बराबरी में न अची वञे, सही सही, या इनखे वधीक मूंखां शोहरत न मिली वञे। पर इन खां पहिरीं बंदा इहो त सोच त तोखे शोहरत ॾिनी कई, बिल्कुलु हिन बंदे खे बि शोहरत त उहो ई साॻियो करीम थो ॾिए न, बेशक, मालिक त उहो साॻियो आहे न। जेकॾहिं उहो मालिक इनखे अॻिते आणे ऐं तोखे पोइते करे छॾे हाँ त पोइ तूं छा थो करे सघीं। बिल्कुलु, ऐं हसद हिकु अहिड़ी बीमारी आहे, साड़ जो हुज़ूर फरमायो त जीअं काठियुनि खे, सुकल काठियुनि खे बाहि ॾिजे ऐं बाहि हुननि खे साड़े रख करे छॾे, हसद बि इंसान जे अमलनि खे ईअं खाई छॾींदो आहे। यानी हुननि जा ज़िंदगी जा जेके अमल आहिनि उहे सड़ी ख़ाक थींदा। भले हिन आरज़ी दुनिया ज़िंदगी वारनि, हिन आरज़ी ज़िंदगी में दुनिया वारनि जे साम्हूं भले हो सुहिणो नज़र अचे, बहितर नज़र अचे, पर हक़ीक़त त ख़ुदा खे मालूम आहे न त केरु आहे बहितर। ऐं बहितर हुजण जी त इंसान जे सुहिणे हुजण जी अलामत इहा आहे त उन में साड़ न हूंदो, हसद न हूंदो। हज़रत शेख सादी रहमतुल्लाह अलैह केॾा वॾा अल्लाह जा बरगुज़ीदा बाना वली आहे, उन्हनि जो हिकिड़ो मक़ाम हो। जॾहिं को वाक़ियो लिखंदा हुआ त हाणे जीअं गुलिस्तान, बोस्तान, सादी फारसी जा किताब आहिनि, त पूरो वाक़ियो लिखी हिकिड़े शेर जे अंदरि उन पूरे वाक़े जो मफ़हूम बयानु करे छॾींदा हुआ। हज़रत शेख सादी रहमतुल्लाह अलैह जॾहिं दुआ घुरंदा आहिनि अल्लाह जे दरबार में त अर्ज़ु कंदा, करीमा बे बख़्शाए बरहाल मां के हस्तम मसीरे कमंदे हवा, तूं त मुंहिंजा रब सखी आहीं, मां त हिन दुनियावी ज़िंदगी जे हवसनि में ख़्वाहिशनि में फाथो पियो आहियां। ऐं चवंदो हज़रत शेख सादी फरमाईंदा त मूंखां वधीक मौला शायदि हिन तुंहिंजे मख़लूक में शायदि को ॿियो निकमो आहे ई कोन, सभिनि खां कमतर मां आहियां। ऐं जेको शख़्स अल्लाह जे दरबार में पसंदीदा हूंदो त उनजी हिकिड़ी अलामत अथव, नाज़रीन इनखे तव्हां ज़हन में रखो, उन में तव्हांखे हसद नज़र न ईंदो, उन में तव्हांखे साड़ नज़र न ईंदो, बुग़्ज़ नज़र न ईंदो, बल्कि ॿिए खे जेका ॿिए वटि जेका ॾिसंदो नेमत उन ते ख़ुशि थींदो। हा, इन जे लाइ ईअं चई सघे थो माण्हू त मौला जेका हीअ हिन खे नेमत ॾिनी अथई इहा मूंखे बि नेमत अता फरमा। ऐं नाज़रीन मां पंहिंजो तव्हांखे तजुर्बो थो ॿुधायां, मां हलंदे फिरंदे कंहिं वटि का नेमत ॾिसंदो आहियां त उते ई दिलि में चवंदो आहियां, मुंहिंजा करीम रब इहा नेमत मूंखे बि तूं अता फरमा, तुंहिंजे ख़ज़ाननि में कहिड़ी कमी आहे। ऐं मुमकिन आहे त अल्लाह ताला बंदे जी इहा दुआ दुनिया में क़बूल फरमाए ऐं उहे नेमत अता बि फरमाए छॾे। त लिहाज़ा साड़ खां बचो। ऐं हज़रत शेख सादी रहमतुल्लाह अलैह गुलिस्तान सादी में हिकिड़ो वाक़ियो बयानु करे ऐं आख़िर में शेर पढ़ियो आहे, उन में फरमायो अथई त बमीर ताब रही ए हुसूद की रंजीस के ऊ जुज़ ब मुर्ग न तवारस्त, ओ साड़ोला तुंहिंजो त को इलाज ई कोन्हे, बसि मर त जान छुटई, बसि मौत ईंदी त पोइ इहो साड़ ख़तमु थींदी, इन खां पहिरीं त तुंहिंजो को दुनिया में इलाज ई कोन्हे। ॿियनि बीमारियुनि जो त इलाज आहे डॉक्टरनि वटि, पर जेकॾहिं तव्हां डॉक्टर ॾे कंहिंखे वठी वञो त हिनखे साड़ जी बीमारी आहे, डॉक्टर चवंदो त बाबा इहा पाण हिमत कर, पाण कोशिशि करे इहा बीमारी ख़तमु कर पाण मां, मूं वटि तुंहिंजे लाइ को टेबलेट त कोन्हे जेको मां तोखे ॾेई आहे तुंहिंजी बीमारी ख़तमु कयां। त लिहाज़ा इहा हिकिड़ी इंतिहाई सम्झो त रूहानी बुरी बीमारी आहे जेका रूहानी ताक़त खे ख़तमु थी करे। बिल्कुलु सही, रूहानी ताक़त खे ख़तमु करण जे हवाले सां हिकिड़ी तमामु बुरी बीमारी आहे। रूहानी बीमारियूं त न हूंदियूं आहिनि, बल्कि रूहानी ताक़त खे ख़तमु करण जे हवाले सां हिकिड़ी तमामु बुरी बीमारी आहे। उनखे तव्हां ख़तमु कयो, कोशिशि कयो। जेकॾहिं तव्हांजे दिलि में अहिड़ो को ख़्यालु थो अचे ॿिए जे लाइ त फौरी तौरु अल्लाह जे दरबार में अल्लाह खां माफ़ी घुरो ऐं फौरी तौरु अल्लाह जे दरबार में पढ़ो ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलीय्यिल अज़ीम। मौला हेसि मूंखे मुंहिंजे मथां शैतान जो ग़लबो थो थिए, मूं में हसद ऐं साड़ थो पैदा थिए, मूंखे हिन खां बचा। इंशा अल्लाह ताला तव्हां ॿिन्ही जहाननि में कामयाबु थी वेंदो। इंशा अल्लाह जी।
मुफ़्ती साहब ॾाढे सुहिणे अंदाज़ में तव्हां बयानु फरमायो आहे, ॾाढो सुठो ज़िक्र थी वियो। अॼु जी हिन ट्रांसमिशन में अॻियां वधूं था। नूर ज़ारा असां सां गॾु मौजूदु आहे। सो नूर, तव्हां खां असां नातिया कलाम ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह कयो। क्या बताऊं कि क्या मदीना है, क्या बताऊं कि क्या मदीना है। बस मेरा मुदा मदीना है, बस मेरा मुदा मदीना है। क्या बताऊं का, क्या बताऊं कि क्या मदीना है। बस मेरा मुदा मदीना है कि दुनिया वाले तो दर्द देते हैं, दुनिया वाले तो दर्द देते हैं। प्यार देता तो बस मदीना है, प्यार देता तो बस मदीना है। बस मेरा मुदा मदीना है। उठ के जागो आका, उठ के जागो कहा मदीने से। क्या कोई दूसरा मदीना है, क्या कोई दूसरा मदीना है। उसकी आँखों का नूर तो देखो, उसकी आँखों का नूर तो देखो। जिसका देखा हुआ मदीना है, जिसका देखा हुआ मदीना है। क्या बताऊं कि क्या मदीना है। दिल में कोई भी आरज़ू ही नहीं, दिल में कोई भी आरज़ू ही नहीं। या मोहम्मद है या मदीना है, या मोहम्मद है या मदीना है। क्या बताऊं कि क्या मदीना है। क्या बताऊं आका, क्या बताऊं कि क्या मदीना है।
बस मेरा मुदा मदीना है। सुबहान अल्लाह जी, माशाअल्लाह, इलाही ख़ूबसूरत कलाम ऐं तव्हांजो आवाज़ माशाअल्लाह, नूर ज़ारा, इलाही प्यारो, इलाही सुठो। नाले मिठो मैसर साहब जिन जी तरफ़ अॻियां वधंदासीं, अव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह कयो। माशाअल्लाह, इलाही ख़ूबसूरत कलाम अव्हां लिखो बि था ऐं हींअर ख़बर नाहे छा चूंड आहे तव्हांजी। हा जी, दुरूद खां तव्हां शुरू कयो। बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सखी हिकड़ो सुभान अल्लाह, वठण वारा हज़ारे हिन। सखी हिकड़ो सुभान अल्लाह, वठण वारा हज़ारे हिन। पिरीअ जे दर असां पारा, सजण जे दर असां पारा, पिनण वारा हज़ारे हिन। सखी हिकड़ो सुभान अल्लाह, वठण वारा हज़ारे हिन। सखी हिकड़ो सुभान अल्लाह। करीमन जी करीमिया, मोटाए की नथो खाली। करीमन जी करीमिया, मोटाए की नथो खाली। पंजूं झोलियूं अॻियां जानिब, पंजूं झोलियूं अॻियां जानिब, झलण वारा हज़ारे हिन। सखी हिकड़ो सुभान अल्लाह। ॾिए थो रब मगर वेठो, विरहाए थो रसूलुल्लाह। ॾिए थो रब मगर वेठो, विरहाए थो रसूलुल्लाह। उन्हीअ खे दाह दर्दन जी, उन्हीअ खे दाह दर्दन जी, ॾियण वारा हज़ारे हिन। सखी हिकड़ो सुभान अल्लाह, वठण वारा हज़ारे हिन। सखी हिकड़ो सुभान अल्लाह। आहिन वध बादशाहन खां, मिठे महबूब जानो कर। आहिन वध बादशाहन खां, मिठे महबूब जानो कर। पहरे पोशा कुंपरियन जूं, पहरे पोशा कुंपरियन जूं, घुमण वारा हज़ारे हिन। सखी हिकड़ो सुभान अल्लाह। निभायो जन आहे नातो, उहे आला ऐं बाला थिया। निभायो जन आहे नातो, उहे आला
थिया मिठे महबूब ले सदमा मिठे महबूब ले सदमा सहण वारा हज़ारे सखी हिकड़ो सुभान अल्लाह हले तो शान आका जो हुजे मशरिक तोणी मगरिब हले तो शान सोने जो हुजे मशरिक तोणे मगरिब सदाई उन जी उल्फत में सदाई उन जी उल्फत में पढ़ण वारा हज़ारे हिन सखी हिकड़ो सुभान अल्लाह लिखी डाले मिठो वेठो गड़ाए नाम नेकन सां लिखी डाले मिठो वेठो गड़ाए नाम नेकन सां महेसर जहिड़ा पर शायर महेसर जहिड़ा पर शायर लिखण वारा हज़ारे हिन सखी हिकड़ो सुभान अल्लाह वठण वारा हज़ारे हिन पिरिय जे दर असां पारा सजण जे दर असां पारा पिनण वारा हज़ारे सखी हिकड़ो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जी माशाअल्लाह माशाअल्लाह ॾाढो सुठो आवाज़ प्यारो आवाज़ नाले मिठो मैसर साहिब जिन जो नाज़रीन असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था ट्रांसमिशन खे उन खां पोइ कंटिन्यू कयूं था साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में ऐं माह रमज़ान जी ट्रांसमिशन हिन वक़्तु अव्हां ताईं माशाअल्लाह पहुची रही आहे तमामु नातख़्वां असांजे इन ट्रांसमिशन में मौजूदु आहिनि मुफ़्ती साहब मौजूदु आहिनि सो मुफ़्ती साहब जे तरफ़ अॻियां वधंदसि मुफ़्ती साहब असां क़ुरान करीम जो जॾहिं ज़िक्र कयूं था दुनिया जे तमामु किताबनि मां अफ़ज़ल तरीन किताब ऐं अल्लाह जे तरफ़ खां हिकु तोहफ़ो मां चाहींदसि त क़ुरान करीम जे नुज़ूल बाबति अव्हां ज़िक्र फरमायो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम दुनिया जा जेतिरा बि किताब आहिनि उन्हनि जा मुसन्निफ़ इंसान आहिनि हा बिल्कुलु ऐं इन क़ुरान करीम खे नाज़िल करण वारो उन्हनि इंसाननि जो रब ख़ालिक़ काइनात आहे सुभान अल्लाह ऐं जेके दुनियावी बुक्स किताब आहिनि त उहे किताब कंहिं मौज़ू कंहिं टॉपिक ते लिखियो वेंदो आहे बिल्कुलु उहो ज़िंदगी जे जेके असांजा शोबे जात आहिनि उन्हनि मां कंहिं हिकिड़े शोबे जी रहनुमाई कंदो उहो किताबु मसलन कंहिं किताब लिखियो तिब जो त उन मां असांखे सिर्फ़ु उनखे पढ़ंदासीं त असांखे जिस्मानी बीमारियुनि जे इलाज जी जेका आहे रहनुमाई मिलंदी ईअं ई आहे बिल्कुलु मालूमात मिलंदी अहिड़ी तरह जेकॾहिं को ॿियो किताबु आहे मंतिक जो आहे त मंतिक जे फ़न ते जेकॾहिं कंहिं आलिम किताबु लिखियो आहे त उन मां सिर्फ़ु असांखे दलाइल जो तरीक़ो असांखे मिलंदो त दलील कीअं ॾिबा आहिनि यानी दलाइल जो तरीक़ो सिखंदासीं या जेकॾहिं इन खां अलावा कंहिं ॿिए फ़न ते फ़िक़ह जे ते हूंदो त उन में सिर्फ़ु जेको आहे न शरई मसइला असांखे फ़िक़ी मसइला असांखे मिलंदा ऐं उहे असां सिखी सघूं था जेकॾहिं ग्रामर जो किताबु आहे मिसाल अरबी ग्रामर जा किताब आहिनि सर्फ़ जो फ़न आहे नहव जे फ़न ते लिखियलु आहे त उन मां सिर्फ़ु असांखे उन अरबी ग्रामर जो इल्मु हासिलु थी सघंदो
ईअं जेकॾहिं तारीख़ जो किताब तव्हां पढ़ंदो त उन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु गुज़िरियल वाक़िअनि जो तस्करो हूंदो आहे, पर क़ुरान करीम के अहिड़ो अज़ीम किताब आहे जंहिंमें सभु इल्म समायल आहे, तमाम जो तमाम इल्म उन में समायल आहे। जीअं दुनिया में जिन तरक़ियूं कयूं, जॾहिं उन्हनि खां सवाल कयो वियो त उन्हनि बि इहो ई जवाबु ॾिनो त असांजी तरक़ीअ जो राज़ असां क़ुरान करीम खां रहनुमाई हासिलु कईसीं। जेको इंडिया जो जंहिं एटम बम तयारु कयो, मुसलमान डॉक्टर अब्दुल कलाम मुंहिंजे ख़्याल में उनजो नालो हुयो, जंहिं उन डॉक्टर अब्दुल कलाम खां पुछियो त तव्हां एतिरी तरक़ी कई जो तव्हां वञी हिकिड़े एॾो वॾो तोहफ़ो ॾेई छॾियो इंडिया खे, तव्हां एटम बम तयारु कयो, तव्हां एसि ताईं कीअं पहुतव? त उन चयो त मां क़ुरान करीम जे सूरे फातिह मां रहनुमाई हासिलु कई, इन ताईं एसि ताईं पहुतासीं। हुन चयो त इहो एॾो तबाह कुन आहे, तव्हां चओ था त इहो एॾो तबाह कुन आहे जिथे किरे त इंसान त छा पर जानवर को साहदार शइ जो बचण जो इम्कान ई ख़तमु थी वेंदा आहिनि। जेकॾहिं का दूर दराज़ ताईं को शइ बची वेंदी आहे त उहा बि मरण जी जेका आहे तमन्ना कंदी आहे, उन जा असरात ओसि ताईं पहुचंदा आहिनि। त इन जो क़ुरान करीम में किथे ज़िक्र आहे? त चऊं त सूरे फील में आहे, जॾहिं अबरा बादशाह पंहिंजो हाथियुनि जो लश्कर वठी आयो त उन सां मुक़ाबिलो मके वारनि त कोन कयो, पर अल्लाह ताला अबाबील पखी रखिया ऐं उहे अबाबील पखियुनि जे हर पखी सां टे पथरियूं, हिकिड़ी चुंभ में, हिकिड़ी सॼे खंभ में, ॿी खॿे में, जंहिं मथां उछलाइनि पिया त इहो जेके इहे मीज़ाइल बम वग़ैरह आहिनि इहे बि हलाक कंदा आहिनि। उहा नंढड़ी पथरी जेकॾहिं हींअर हलाक त न कंदी, पर उन में जेकॾहिं उहो ई पावर ख़ुदा रखियो त उन ज़माने में का साइंस या टेक्नोलॉजी त कोन हुई, पर उन में इहो पावर ख़ुदा रखियो त उहो पखी उहा पथरी जंहिं ते उछलाए पियो त जेकॾहिं उहो कंहिं जानवर ते सवार हो त उनजे मथे में जो लॻे पई त उनखे चीरींदी ऐं हुनखे बि किराए पई, वरी उनजे जानवर खे बि वरी लॻे पई, उहो जानवर बि हलाक पियो थी वञे। त इहो बि क़ुरान करीम में चई असां इन क़ुरान करीम जे इन्हनि सूरतुनि मां असां इहो सबक़ु हासिलु कयोसीं, असां एसि ताईं असां पहुतासीं। ऐं क़ुरान करीम में तमामु इल्म समायल आहिनि, इन जो क़ुरान में बि ज़िक्र आहे। बेशक बेशक मुफ़्ती साहब ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां बयानु फ़रमायो पिया, ऐं मां चाहींदसि त असां वटि जेके ईंदड़ प्रोग्राम्स असांजा आहिनि त उन्हनि ट्रांसमिशन्स में असां ज़िक्र कंदा हलूं, छो त अव्हांखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेतिरो वक़्तु अव्हांखे मिले त अव्हां जो त माशाल्लाह एॾो सुठो इल्मु आहे, एॾो वसी इल्मु आहे जो तव्हांखे अञा घणो वक़्तु घुरिजे थो, पर वक़्त जूं घड़ियूं असांखे वधीक नाज़रीन इजाज़त नथियूं ॾियनि, इन जे लाइ वक़्त जी नज़ाकत खे ॾिसंदे मां अॻियां वधां थी। असां वटि कामरान हयात मौजूदु आहिनि, तव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह। कौन समझेगा यहाँ, कौन समझेगा यहाँ दर्द हमारे सारे, कौन समझेगा यहाँ, कौन समझेगा यहाँ दर्द हमारे सारे। आओ तैबा को चले दर्द के मारे सारे है, कौन समझेगा यहाँ दर्द हमारे सारे। और हम फकीरों को, हम फकीरों को जहाँ भी तेरी खुशबू आई, हम फकीरों को जहाँ भी तेरी खुशबू आई, हम फकीरों
जहाँ भी तेरी खुशबू आए है, हम फकीरों को जहाँ भी तेरी खुशबू आई, बस वही बैठ गए, बस वही बैठ गए, झोल पसारे सारे। अल्लाहुम्मा सल्ले अला सय्यदना मुहम्मद वाला आलिही वस्हाबिही वसल्लम। अल्लाहुम्मा बहुत देर हुई, पास बुला लो आका, अब बहुत देर हुई, पास बुला लो आका। बिगड़ी हर बात मेरी आप बना दो आका है, अब बहुत देर हुई, पास बुला लो आका। और सब्ज गुंबद के है, सब्ज गुंबद के नजारों को तरसता हूँ मैं, सब्ज गुंबद के नजारों को तरसता हूँ मैं, सब्ज गुंबद के नजारों को तरसता हूँ मैं है, सब्ज गुंबद के नजारों को तरसता हूँ मैं। जलवा एक बार मुझे, जलवा एक बार मुझे अपना दिखा दो आका, अब बहुत देर हुए, पास बुला लो आका। और मेरे दिल की तमन्ना है कि आपके इश्क में है, आपके इश्क में मर जाऊं तमन्ना है मेरी, आपके इश्क में मर जाऊं तमन्ना है मेरी, आपके इश्क में मर जाऊं तमन्ना है मेरे है, आपके इश्क में मर जाऊं तमन्ना है मेरी। मेरा दामन गमे, मेरा दामन गमे दुनिया से छुड़ा दो आका, अब बहुत देर हुई, पास बुला लो आका। हर घड़ी सामने रहमत का समा रहता है, आँख खुलती नहीं पर अश्क रवा रहता है, बहुत देर हुई, पास बुला लो आका। सुबहान अल्लाह, सुबहान अल्लाह, माशाल्लाह, बहुत खूबसूरत कलाम, बहुत खूबसूरत आवाज़ आपकी माशाल्लाह। अॻियां वधूं था मुफ़्ती साहब, वक़्त जूं घड़ियूं मां चई चुकी आहियां, वधीक इजाज़त नथियूं ॾियनि, तव्हां खां मैसेज वठंदासीं, छा मैसेज हूंदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम।
रमज़ान जा ही आख़िरी चंद ॾिहाड़ा आहिनि। जी बिल्कुलु। इन्हनि मां तव्हां खां जेतिरो थी सघे त जंहिंखे जेतिरी ताक़त आहे मिसकीननि ऐं ग़रीबनि जी मदद कयो ऐं उन मिसकीननि ऐं ग़रीबनि खां दुआऊं हासिलु कयो त असां सभई कलमे पढ़ण वारा जीअं गॾिजी ईद मल्हायूं उहे ग़रीब बि असां सां गॾु हुजनि ईद जी ख़ुशियुनि में, त जीअं असांजूं हुननि जूं बि ख़ुशियूं बरक़रार रहनि ऐं असांजे ख़ुशियुनि में बि अल्लाह ताला इज़ाफ़ो फ़रमाए। आमीन आमीन। इलाही ख़ूबसूरत मैसेज मुफ्ती साहब तव्हांजे वक़्तु ॾियण जा असीं थोराइता आहियूं। माशाल्लाह सां ट्रांसमिशन सुहिणे अंदाज़ में असांजे व्यूअर्स ताईं पहुती आहे। ट्रांसमिशन में कामरान हयात ॾाढा सुठा माशाल्लाह नात खां मौजूदु रहिया, तव्हांजे वक़्तु ॾियण जा थोराइता आहियूं। नाले मिठो मैसर साहब जनाब मौजूदु रहिया, अव्हांजे बि वक़्तु ॾियण जा असीं थोराइता आहियूं। ऐं नूर ज़हरा सां गॾु मौजूदु रही। नूर थैंक यू, तव्हां आयो, माशाल्लाह ॾाढो सुठो लॻो। नाज़रीन मूंखे ॾींदव इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव, मुंहिंजे सभिनीनि आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदव। हिन पूरी ट्रांसमिशन सां नाज़रीन साथ मौजूदु रहियो टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चांहि, टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। पंहिंजी दुआउनि में भरपूर रखिजो यादि ऐं वेंदे वेंदे नातिया कलाम अव्हां ताईं पहुचाईंदासीं। ख़ूबसूरत आवाज़ हूंदो नूर ज़ारा जो। जी बिस्मिल्लाह। तू शाही खूबा तू जाने जाना, तू शाही खूबा तू जाने जाना, है चेहरा उम्मुल किताब तेरा ना बन सकी है, ना बन सकेगा, ना बन सकी है, ना बन सकेगा। मिसाल तेरी जवाब तेरा ना बन सकी है, ना बन सकेगा। मिसाल तेरी जवाब तेरा। मन लेंदे ने यूसुफ नू खुद आप ही बिक जांदे, मन लेंदे ने यूसुफ नू खुद आप ही बिक जांदे, मन लेंदे ने यूसुफ नू खुद आप ही बिक जांदे। तकलीद सुलेखा जे तस्वीर मोहम्मद दी तो कहंदे ना बन सकी है, ना बन सकेगा। मिसाल तेरी जवाब तेरा। दिलदार बड़े आए महबूब बड़े देखे, दिलदार बड़े आए महबूब बड़े देखे। सब देखे मगर तेरे कदमों में पड़े देखे तो कहंदी ना बन सकी है, ना बन सकेगा, ना बन सकी है, ना बन सकेगा। मिसाल तेरी जवाब तेरा। जन्नत भी उन्हीं की है, कौसर भी उन्हीं की है, जन्नत भी उन्हीं की है, कौसर भी उन्हीं की है। सच पूछो तो अल्लाह की रहमत भी उन्हीं की है दोनों जहां यारो जागीर मोहम्मद दी दो कहंदी ना बन सकी है, ना बन सकेगा, ना बन सकी है, ना बन सकेगा। मिसाल तेरी जवाब तेरा। तू शाहे खूबा तू जाने जाना है चेहरा उम्मुल